ते वो कमेटी जे तरफ़ां जेको डिगी भंडार मिलल ते जेके वफ़ाक़ जा कब्ज़ा हुया उन्हनि जो सिंध यूनाइटेड पार्टी जी अॻुवानी में ऐं ॿिया असांजा ॿियनि तनक़ीद दोस्त असां सां गॾु आहिनि। असां अॼु काज़ी अहमद में घुर था कयूं, मुतालबो था कयूं त जेके असांजे सिंध जा क़ौमी वसीला आहिनि उन्हनि ते जेका वफ़ाक़ जी हथ चुरांद आहे उहा ख़ासि करे सिंध गवर्नमेंट जे गठजोड़ सां इहो वादे चओ था त पीपल्स पार्टी बेईमान आहे, बेईमान पार्टी आहे। उन्हनि माज़ीअ में बि सिंध ते धाड़ा आया आहिनि, सिंध जे धरतीअ ते धाड़ा हणाया आहिनि। हू दोआर इंसान पर उन्हनि सां गॾु आहिनि, ही दोआरी आहिनि ऐं दोआरनि जी लिस्ट में लिखी चुका आहिनि जेके अॼु पाण बचाए पंहिंजे मुंहं ते जेका उन्हनि कार्य मिलिया उनखे हटाइण लाइ चवनि था त असां हिन सां गॾु सिंध इलेक्शन कमेटीअ सां, पर जेकर गॾु बीहनि था त अॼु मौक़ो अथनि ऐं शर्त इहो आहे त उहे सिंध पंहिंजे असेंबलीअ मां हिकिड़ो अहिड़ो ठराव पास कनि त असांखे क़बूल न आहे त असां उनखे क़बूल करे सघूं था, न त उहे बेईमान आहिनि। असां पीपल्स पार्टी वारनि लाइ क्लियर चऊं था त बेईमान आहिनि ऐं सिंध में लॻंदड़ धाड़नि में शरीक आहिनि, बराबरि जा शरीक आहिनि, धाड़ा हणाइनि था। ऐं असांखे हिकु ॻाल्हि क्लियर करे ॿुधाए त उहो वफ़ाक़ मुशरफ जहिड़ो डिक्टेटर जंहिं ॿिटे निज़ाम आंदो हो न उहो केॾां वियो। सिंध बि असांजो न्याणियूं औरतूं माइरूं भेणूं असां कढनि ऐं वफ़ाक़ खे यादि रखणु घुरिजे त कल्ह इहा सिंध जनरल जिया सां लड़ी हुई, तव्हांजे बाबे मुशरफ सां बि लड़ी हुई ऐं अॼु वरी तव्हां असांखे ललकारियो आहे। हिकु दफ़ो इंशा अल्लाह ताला सिंध पाण मल्हाईंदी, पंहिंजे ॾिगी ऐं भंडार बेटे वापसि वठी दुनिया खे ॿुधाईंदी त अञा सिंधी क़ौम छुटी न आहे। जी अम्मा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां